सिजावल माही ताज़ा तरीन अपडेट राहनुमा सां शेयर कयो पिया। इम्तियाज़ मेमण जी रिपोर्ट मुताबिक़ त सूरत जे सिजावली प्रेस क्लब तरफ़ां DHO सिजावल जे रिटायर थियण जे मान में दावत मुनक़िद कई वई। DHO सिजावल अहमद अली पलीजो जे रिटायर थियण जे मान में सूरत जे सिजावली प्रेस क्लब जे सत सरपरस्त आला मलिक सिद्दीक़ मुल्ला, सदर इस्माइल सर्वेच, जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ मेमण, नायब सदर मलिक काशिफ जोणीजो, नजीब सर्वेच, जानी जोगी, खालिद तायरानी, अता मोहम्मद, खुदाबख्श कोंजड़ो ऐं ॿियनि पारां सूरत जे सिजावली प्रेस क्लब में दावत मुनक़िद कई वई, जंहिंमें DC सिजावल इम्तियाज़ अहमद मेमण ख़ुसूसी तौर ते शिरकत कई। उन मौक़े ते SHO सिजावल रियाज़ अहमद सुमरो, हाजी खमीसो ख्वाजा, हाजी सिकंदर मेमण, रफ़ीक अहमद मेमण, जबरान जेतियाल ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। सूरत जे सिजावली प्रेस क्लब जे सथ पारां DHO सिजावल अहमद अली पलीजो, DC सिजावल इम्तियाज़ अहमद मेमण खे लूंगी नजरकनि जा तोहफ़ा पेश कया। सिंध जी सक़ाफ़त टोपी पाराई वई। उन मौक़े ते प्रेस क्लब जे सदर इस्माइल सर्वेच चयो त DHO अहमद अली पलीजो DC सिजावल ऐं ॿियनि जा शुक्रगुज़ार आहियूं, जॾहिं सूरत जे सिजावली प्रेस क्लब पहुची असांखे मानाइती मोट ॾिनी। DHO अहमद अली पलीजो सिजावल ज़िले जे माण्हुनि लाइ कयल ख़िदमतूं कंहिंखां बि लिकियल न आहिनि। हिन गुज़िरियल बरसातनि दौरान ग़रीब मिस्किन माण्हुनि जी हर मुमकिन मदद कई। अहिड़ा तमामु घटि ऑफिसर हूंदा आहिनि जिन खे तारीख़ में यादि कयो वेंदो आहे।